ना पते पते सुभान अल्लाह बिस्मिल्लाह। हाँ साईं असांजे मजलिस के रौनक बख्शई 14 चंड लगाए छॾियई। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुश आबाद रखे। ॾाढो भलो कयो जो आयो ताणी जमायत दीदार बि कंदी वरी वेहंदा बि ॾाढी बहारी थींदी। अल्लाह रब्बुल आलमीन हिननि अदब वारनि महफ़िलनि खे आबाद फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां आशिक़नि खे बि आबाद फरमाए। हाणे तव्हां प्यारी जमायत खां अर्ज़ करे मां पुछां त क़ुर शरीफ़ जूं घणियूं आयतूं ॿुधव? हा माशाअल्लाह। हाणे बस हिकड़ी आयत बाक़ी क़ुर शरीफ़ जी पढ़ूं था पोइ असां पंहिंजी जाइ वठंदासीं। पोइ वरी हाणे आलिम सगोरा घणा आया आहिनि बुज़ुर्ग वरी इन्हनि जा बि ख़िताब ला जवाब तव्हां ॿुधो थोड़ा थोड़ा त पोइ तव्हांजी दिलि ठरी पवंदी न। सभु कंहिंजो पंहिंजो पंहिंजो मेठा जा न। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात फरमायो त वलाकिन अल्लाह हब्बबा इलैकुमुल ईमान व ज़य्यनहु फी कुलूबिकुम व करह इलैकुमुल कुफ्र वल फुसूक वल इस्यान उलाइका हुमुर राशिदून। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। चङो मां हाफ़िज़ को पुछा थो मां तव्हां को इम्तिहान कोन थो वठां पियो एतिरो मां क़ुर शरीफ़ पढ़ियो आहे। इहा मूंखे ॿुधायो त आयत किथां पढ़ी अथई? माशाअल्लाह वाह सही वाह। अल्लाह ताला तो फरमाए त वलाकिन अल्लाह हब्बब इलैकुमुल ईमान। महबूब जे असाबन के तो अल्लाह फरमाए के तो फरमाए महबूब जे असाबन के तो अल्लाह ताला तव्हां के ईमान बढ़ायो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह ताला मुझे महबूब जा सहाबो अल्लाह तव्हां के ईमान बढ़ायो आहे। वज़य्यनहु फी कुलूबिकुम ऐं उनखे माना ईमान खे तव्हां जे दिलनि खे सीखारियई। वकरह इलैकुमुल कुफ्र वल फुसूक वल इस्यान। ऐं कुफ्र खे फिस्क खे ऐं नाफरमानी खे तव्हां जे दिलनि में नफ़रत कयाई। फिस्क खां फजूर खां नाफरमानीअ खां केॾियूं तमाम अजीब ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायूं आहिनि। तव्हां सुठो ज़हन सां ॿुधो था पर यार इहा मुंहिंजी कलाक जी कैसेट वठी वञिजो सुभाणे। ॾाढी वॾी गुमराही थी वई अथव। ॾाढो इहो क़ुर कम ईंदव। पोइ वरी खणी उन्हनि खे ॾेखारियो। रब फरमायो त उलाइका हुमुर राशिदून। इहे ई राह वारा आहिनि मुझे महबूब जा असहाबी। रब रब सारी मखलूक में मदीने वारे के चूंडियो वरी सारे नबियन जे उम्मतन में अल्लाह रसूलुल्लाह जे असहाबन के चूंडियो। सुभान अल्लाह। एक अरब ने आदमी का बोल बाला कर दिया। खाक के जर्रों को हम दोषे सुरैया कर दिया। खुद न थे जो राह पर औरों के हादी बन गए। क्या नजर थी जिसने मुर्दों को मसीहा कर दिया।
अञा हिकिड़ी आयत ॿुधो पोइ दुआ ख़ैर था घुरो। अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमायो तो उलाइकल्लज़ी नम्तहनल्लाहु कुलूबहुम लित्तक़वा लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन अज़ीम। ये राणी नी अख वधी कते ॿियो दलील ॾेई कोन था सघूं। बाक़ी न मञण वारे जो इलाज सिर्फ़ हिकु मोचड़ो पादर। सो असां वटि आहे कोन, असां मिस्कीन माण्हू आहियूं, अमन पसंद आहियूं, दहशतगर्द न आहियूं, छेड़ेकार न आहियूं। सची थो मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां, हे असां आले सुन्नत वल जमात जो जेको लड़ड़ो आहे मदीने वारे जे दुआ सां, बगदाद वारे जे दुआ सां पियो क़यामत ताईं हलंदो। हिनखे को रोके नथो सघे। हे जबल पड़ियल आहिनि, हिननि जी को तरी पटे नथो सघे। ऐं शहनशाह बगदाद वरी जेके सुन्नत जमात खे पीर ॾिना आहिनि उहे बि ज़बरदस्त आहिनि। सुभान अल्लाह। ॾाढा भला असांखे पीर ॾिना अथई। उन्हनि में सरे फहरिस्त आहे मुंहिंजो सरदार मशहूरनि वारो साईं। फ़कीर वो जो टाइम हुजे जो इन्हनि जवाननि जूं वेही ॻाल्हियूं कयूं क़ुरान ते ऐं साख ते। ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे त तूं सॼी राति मदीने वारे जे मथां सलात वेठो पढ़े। साईं हे मां ऐलान कंदुसि पर असांखे हे ॿई किताब असांखे ॾियो। हाफ़िज़ अब्दुल गनी साईं साहिब किताब अब आचे रमजान ऐं न कभी का ना दी थी नी। सुभान अल्लाह। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सुभान अल्लाह। बियो एडिशन आहे न अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सवान हयात आहे साहिबुल जमाल वल कलाम कमाल कुतुबुल अक्ताब कयूम ज़मान गौसे जहां हजरत ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ्फार सुभान अल्लाह रहमतुल्लाह अलैह। पीर मिठा साईं, पीर मिठा साईं फजली नक्शबंदी कुद्दुस सिरहुल अज़ीज दरगाह अलिया रहमतपुर शरीफ लाड़कानो। पो साईं जे खलीफन जो हिन में जेको सवाने हयात ऐं तस्करो जेको साईं कयो आहे वो दिलबर साईं आ। सुभान अल्लाह। हा हे खलीफन जो हे साईं जी सवाने हयात हे तस्करतुल खुलफाए गफारिया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हिन में साईं घणनि साईं जे खलीफन जो जिक्र आ। सभिनी जो आ तकरीबन 140 साईं जा खलीफा। हाणे मांखे ॿुधाए त हिन नबीअ जे ग़ुलामनी हिकिड़े एॾो फैज़ परिटियो वाजो इहे बदमज़हब क़यामत ताईं इहे ई न कुटाए सघनि। सुभान अल्लाह। हो न हो यार। वरी साईं वरी कमाल दर्जे जो इहो तकलीफ़ूं कयूं आहिनि जो वरी उन्हनि दरगाहुनि जा वरी उन्हनि मक़बरनि जा वरी साईं फोटू कढिया आहिनि, वरी उन्हनि बुज़ुर्गनि जा फोटू कढिया आहिनि, किताब में शाया कया अथई। वॾी ॻाल्हि आहे। सुभान अल्लाह। यार हे पढ़जो वठजो अबा घणा आंदा थी दाणा। फ़कीर ॾिस ईअं न कर सभु खणी आ त हिते खपाए कुर्सीअ तो पोइ उथा। सुभान अल्लाह। अबा साईं ॾिना आहिनि असांखे। आओ हा मां साईं खां वतम न मूंखे खपंदा हम माण्हू वठंदई छो न वठंदई मां त वतां। हाँ साईं मेहरबानी करे सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके नात ज़रूर पढ़ंदा। यार वजाए छड़ी अबा। अरे बे बे अरे हा हा बे पा न मुझा सोना बे बे। अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमायो महबूब जे असहाबनि जे लाइ तो उलाइकल लज़ीना इम्तहनल्लाहु कुलूबहुम लित्तक़वा। अरे बस करे न तो बे
सुभान अल्लाह लहुम मगफिरतु व अज्रुन अज़ीम। इनके समझाया न कयो बस बाजू छडियो से असा तो मां कैसे आना कि टमाटर पर संभालियो अचे असा बस कैसे अल्लाह ओ ये मुझे मोहम्मद करीम जा सहाबी उलाइकल्लज़ी मुझे मोहम्मद जा सहाबी जनन के दिलन के परहेज़गारिया तकवा के रब तो फरमाए तो मां रब पर के छडियो जनन के दिलन के परहेज़गारिया के अल्लाह पर क्यों रब्बुल आलमीन उन्हनि जे दिलनि जो पेपर पेश कयो आहे तमाम महबूब जे असहाबनि जे दिलनि जे परहेज़गारीअ जो इम्तिहान वरतो वा मां इन्हनि खे परखे छडियो वा हाणे परखण में हे पास थी विया हाणे इन्हनि जे लाइ बख़्शिश थी विया त वॾो सवाब थी विया तमाम सहाबा किराम रिज़वानुल्लाह तआला अलैहिम अजमईन में अची विया मां एतिरियूं क़ुरान शरीफ़ जूं आयतूं यादि कयूं आहिनि तव्हां खुटाए न सघंदो मां क़ुरान शरीफ़ जो हाफ़िज़ आहियां सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं मां फ़ख़्रु नथो कयां पाण खे पढ़ायां नथो हे सीनो मुंहिंजो नंढड़ो आहे बाक़ू बि नाहे गिराट अञा वॾी आहे पर हे सिधू दरिया नाहे मशहूरनि वारे हिन खे समुंड करे छॾियो आहे सुभान अल्लाह बस पोइ तॾहिं वेचारे आशिक़ कलम खयो जड़ी मल जो कुरान जिन पढ़ो कुरान के समझो और जड़ी मल महबूब जे यारन जो शान पढ़ियई वार कंडा थी वियस जज्बे बीहन न ॾिनस कलम खई चवे तो त नशे खोर मवाली छाते मगज़ थियो ख़राब थई सहाबन के करियूं ॾींदे त कहिड़ो सवाब थई नशे खोर मवाली छाते मगज़ थियो ख़राब थई सहाबन के करियूं ॾींदे त कहिड़ो सवाब थई सुभान अल्लाह हुननि भलारन खां तपरे हिकु मिंट हबीब न थियो वा मलक तोखे अॼु ताईं मदीनो ॾिसण नसीब न थियो वा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुननि भलारन खां तपरे हिकु मिंट हबीब न थियो वा मलक तोखे अॼु ताईं मदीनो ॾिसण नसीब न थियो वा हमेशा हबीब जे रोज़े खां हूंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हमेशा हबीब जे रोज़े का हूंदो हिजाब थई सहाबन के करियूं ॾींदे त कहिड़ो सवाब थई रहमत जन्नते राजानी हो हर शन सवाई लानत तुझी कहिया दरिया मऊ ऐं कीअं दाखिल थींदी तवज्जो सां ॿुधो था त मां दाऊं कयां रहमत जन्नते राजानी हो अरशन सवाईदी लानत तुझी कहिया दरिया मऊ ऐं कीअं दाखिल थींदी इहो ताज तुंहिंजो तूं खणु 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 इहो ताज तुंहिंजो तूं खणु हे मिलंदो जवाब थई सहाबन
खे गारियूं ॾींदे त कहिड़ो सवाब थई नबी करीम जे सहुरन सां जॾहिं नाह कुनियत मटी थई जुमो जमाअत नसीब लाही पाड़ रसूल पटी थई यकुन में गिठियूं थियूं पवनी ॼणो वरतो जुलाब थई सहाबन खे गारियूं ॾींदे त कहिड़ो सवाब थई यार जे यारन साण सड़ी को क़यामत ताईं सड़दे मिठो मोहम्मद रज कयो थी रोज़ वेठो तूं रड़दे हशर खां बि अॻ में थींदो हिसाब ई किताब थई सहाबन खे गारियूं ॾींदे त कहिड़ो सवाब थई जिथे किथे जहि जामियूं जोड़े अणख टुखू खड़ाया छटीह सौ कुर्बान जा हाफ़िज़ हज़रत उमर पढ़ाया अदल अध जहान जो फातिह उमर बिन खिताब थई सहाबन खे गारियूं ॾींदे त कहिड़ो सवाब थई भंग पलीत जा प्याला पी पो असील थींदो वई घड़ो करे घर वारीअ खे तूं अमड़ सॾींदो आई शरीयत का गाफिल तोखे कंदो है शराब थई सहाबन खे गारियूं ॾींदे त कहिड़ो सवाब थई तव्हां बि सुभान अल्लाह नथा चओ सुबुह थे कुरान मस्जिद खुदा खसा थई मकान दे तुझ ढोड़ा इहा सजा ये असहाबन जे दुश्मन खातर खोड़ा गिला जो खड़े ते थींदो हिते ई हिसाब थई सहाबन खे गारियूं ॾींदे त कहिड़ो सवाब थई नमाज़ रोज़ा क़ज़ा कयूं कीअं वेठो वा मन मारियूं ॾोॾी पी पे ॾाढा ॾाढनि पालन खे ॾेखारियूं गुलाम नबी चए चेॾो आदो इनकलाब थई सहाबन खे गारियूं ॾींदे त कहिड़ो सवाब थई पूरो करे छॾे हाणे हिन वक़्त में मुंहिंजो ख़िदमतकार ख़लीफ़ो हाफ़िज़ कारी अब्दुल गनी खोसो सिर्फ़ हिकिड़ी नात पढ़ंदो पोइ मां कुर्सी छॾी ईअं न छॾी हाफ़िज़ हा न बसि एलान आप हालिया साईं आयो हाफ़िज़